डॉक्टर साहब जो ही किताब आहे इन जो उन्वान आहे सिंधीज़ इन ग्लोबल कॉन्टेक्स्ट past, present and future and origins. Man, he has gone inside the total history of Sindh to find out how was Sindh earlier and what is happening now. ऐं डॉक्टर साहब जेको हिते अंदरि इहो बि ॼाणायो आहे त केॾियूं ज़्यादतियूं थियनि पियूं थियूं आहिनि ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं जतोई हैदरबिश खे कोट करणु साईं जेम्स खे कोट करणु ऐं सिंध जे चङनि चङनि माण्हुनि खे अदीबनि खे कोट करणु ऐं सिंध जा ॾुख ऐं सूर असांजे अॻियां अव्हां जे अॻियां बयानु करणु त उहो जेको आहे इंटरनेशनली दिस बुक इज़ सेलिंग इंटरनेशनली नॉट इन पाकिस्तान और सिंध हालांकि सिंध में कल्ह ॻाल्हियूं त कापी हिते अवेलेबल कान्हे ईअं त अची थी वञे हुन ते पर सॼी दुनिया में हीअ किताबु पढ़ियो वञे पियो। ऑस्ट्रेलिया में मां हुउसि जॾहिं हींअर 2 महीना अॻे त उते 60-70 दोस्तनि जी गॾिजाणी थी जंहिंमें तव्हां जिन किताब जो मुकमिल तौर ते ज़िक्र कयो। उहा मूंखे एॾी अहम मूंखे ॻाल्हि लॻी त हिकिड़ो माण्हू अमेरिका में वेठो आहे आई थिंक यू मस्ट हैव टेकन 10 to 15 years to complete this book or even more I don't know पर मतिलबु हिकिड़े क़िस्म जी अहिड़ी शइ जेका डॉक्टर साहब पाण पंहिंजो डॉक्टर हूंदे ऐं पंहिंजी इहा महिनत करणु साला खे खणी हलणु ऐं सिंध अचणु माण्हुनि सां मिलणु उन्हनि सां मोहबत करणु ऐं वरी उहो मोहबत जो जेको सॼो पैगाम आहे उहो हिकु अहिड़ो किताबु लिखी इन लाइ हाणे दोस्त गुज़ारिशूं कंदा मां त चवंदो साईं अॻु में बि चयो त हिन जो हिते लोकल एडिशन तमामु ज़रूरी आहे महिरबानी करे फ़ैसिलो कयो ऐं हिन किताब खे सिंधीअ में तर्जुमो करे उहो असांजो सिंधी नौजवान आहे उनखे पढ़ाए जेको सिंधी नौजवान यूनिवर्सिटी में वेठो आहे जेको पढ़े बिल्कुलु नथो का महिनत कोन थो करे उनखे असां ज़बरदस्ती इहो पढ़ायूं बाबा हीअ सुंदर अथव सिंध जी तारीख़ हीअं आहे नसीर मेमन साहब वेठो आहे ऐं काफ़ी दोस्त ॿिया वेठा आहिनि अहसान लगारी ऐं सभु दोस्त ऐं डॉक्टर जावेद लगारी मां ॾिसां पियो अहिड़े नमूने सां असांखे कमु करिणो आहे ऐं डॉक्टर साहब खे आउं बिल्कुलु तमामु घणियूं मुबारकूं ॾींदुसि त हुन शख़्स उते वेही एॾो बिज़ी हूंदे डॉक्टर हूंदे he has given us a wonderful writer he has given us a wonderful book which everyone must read ज़ुल्फ़कार हालेकोट हिते वेठो आहे ऐं जेको हुनखे आउं गुज़ारिश कंदुसि त पाण अचे ऐं डॉक्टर साहब जो इंट्रोडक्शन वधीक ऐं किताब जे बारे में ऐं सिंध जा जेके रिलेटेड इश्यूज़ टुवर्ड्स द बुक एंड इश्यूज़ ज़ुल्फ़कार हालेकोट। किताब जो पहिरीं हाउसकीपिंग जो जाइज़ो था वठूं तक़रीबन 445 पेजिस जो किताब आहे 8 मुख्य बाब आहिनि देयर आर 8 मेन चैप्टर्स ऐं उहे वरी चैप्टर्स पोइ सेग्रीगेटेड आहिनि मुख़्तलिफ़ सेक्शन्स ऐं उन जा हिसा आहिनि जेको पहिरीं मुंहिंजो दड़ो टाइम खां वठी वेंदे फ्यूचर ऑफ सिंध ताईं मुख़्तलिफ़ पॉलिटिकल एराज़ ऐं मुख़्तलिफ़ जेके दौर आहिनि सिंध में असल में असीं जेॾी महिल हिस्ट्री खे कोट कंदा आहियूं त घणो करे असीं जेके पॉलिटिकल पीरियड्स आहिनि उहे काउंट कंदा आहियूं मुग़लनि जो दौर कलोड़नि जो दौर समन जो दौर उन में असीं किथे सोशल या इकनॉमिक एरियाज़ कवर न कंदा आहियूं इहो हिकिड़ो ग्लोबल ट्रेंड आहे त पॉलिटिकल जेका आहे सिस्टम्स असीं उनखे कोट कंदा आहियूं। किताब जी छपाई किताब डॉक्टर साहब मूंखे ॾिनो मूं उनजो पनो पनो पढ़ियो आहे किताब जी छपाई इंतिहाई बहितर आहे जेको इंटरनेशनल स्टैंडर्ड्स आहिनि ग्लोबल स्टैंडर्ड्स आहिनि छपाई जा उन तहत आहे ऐं किताब पढ़ंदे मूं महसूसु कयो त इलाही असां वटि कंटेंट वाइज़ सुठा किताब मौजूदु आहिनि पर छाकाणि त उन में थोरी तकड़ थी कजे थोरो उन में लापरवाही थी कजे त हू जेको इंटरनेशनल स्टैंडर्ड आहे बुक छपाई जो ISBN वठिजे ॿोली घाणेतो ग्रामर पेपर जो वेट इहो सॼो उन जो ख़्यालु नथा कयूं नतीजे में उहो कंटेंट इलाही पावरफुल हूंदे बि किताब का घणी इंटरनेशनल वैल्यू में नथो अचे तंहिंजे करे किताब कंटेंट वाइज़ बि बहितर आहे पर किताब जी इन हाउसकीपिंग में रखियो वियो आहे। डायस्पोरा व्यू पॉइंट आहे बेसिकली आउं चवंदुसि डॉक्टर साहब अचे तमामु घणो थो सिंध में पर हीउ डायस्पोरा व्यू पॉइंट आहे रिसेंटली जेका पाकिस्तान में सही हिस्ट्री लिखण जी या हिस्ट्री लिखण जी सही लफ़्ज़ जजमेंटल थी वेंदो हिस्ट्री लिखण जी जेका
उन में जेको नऊं हिकिड़ी पैराडाइम चेंज आई आहे उहा इहा आई आहे त इलाही वक़्त ताईं छाकाणि त हिते असांजा इंताई मोहतरम आहिनि दोस्त आहिनि पर छाकाणि त जेको यूपीसीपी कल्चर उहो लिटरेचर ते इलाही डोमिनेटिंग हो तंहिंजे करे तव्हां ऑक्सफोर्ड जा किताब खणो वैनगार्ड जा किताब खणो लिबर्टी जा किताब खणो इंटरनेशनल बेस्टसेलर्स खणो तव्हांखे लॻंदो त ॼण पार्टीशन में सॼो मसइलो ई उर्दू ॻाल्हाइण ज़ाहिर उन्हनि सां मसइलो थियो माइग्रेशन अहिड़ी का नंढी ॻाल्हि कोन्हे सिंधी नुक़्ते नज़र न हो ऐं पंजाबी नुक़्ते नज़र त बिल्कुलु न हो ऐं हिकिड़े हिस्ट्री जे अदना रीडर तौरु सम्झां थो त वधि में वधि जेकर सबकॉन्टिनेंट में पार्टीशन में कंहिं क़ौम सफ़र कयो आहे त उहा पंजाबी क़ौम आहे उन्हनि जो व्यू पॉइंट कोन पोइ लॻो वञे पिए त ॼण रुॻो इन्हनि जो केस आहे त तव्हां ॾिसो त साज़ अग्रवाल खां वठी नंदिता भावनानी ताईं जेके मुख़्तलिफ़ इंटरनेशनल लेवल जा डायस्पोरा अकाउंट्स आया त माण्हुनि खे ख़बर पई त सिंधियुनि जो को केस आहे सिंधियुनि जे हिसे में का सफरिंग आई आहे वरी मथां इश्तियाक अहमद साहब जहिड़े करे प्रोग्रेसिव लिबरल स्कॉलर पंजाब जो केस लिखी वियो ॿुधायो त पंजाब इन सॼे छाकाणि त मास मर्डरिंग या जेको तमामु घणी किलिंग उन पासे थी त इन कॉन्टेक्स्ट में डॉक्टर साहब उहे सभु रेफरेंसिस बि ॾिननि जेको हिन किताब जो वधीक रेलेवेंट था कनि तमामु घणी रीटा कोटारी खां वठी ऐं श्याम भाटिया जंहिं गुड बाय शहज़ादी किताब लिखियो आहे त मूं रेफरेंसिस बि हिकिड़ो हिकिड़ो पढ़ियो आहे बिब्लियोग्राफी पढ़ी अथमि हाशिया पढ़िया अथमि त उन में डॉक्टर साहब जा रेफरेंसिस अप टू डेट आहिनि जेको न फ़क़ति इहो ॿुधाईंदा त रीडर जेको राइटर आहे ही हिमसेल्फ इज़ अ गुड रीडर पर साइमल्टेनियसली असांखे उत्साह थो मिले त इहे रेफरेंसिस में किताब आहिनि इहे बि असीं पढ़ी ऐं कोशिशि कयूं त उन्हनि मां कुझु किताब असां उन सां शामिलु कयूं मूं हिन किताब खे नालो ॾिनो आहे त हीअ हिकिड़ी ग्लोबल नोटबुक आहे मुंहिंजी नज़र में छाकाणि त ॿिनि चइनि पेजिस में तव्हां सभु दौर कवर नथा करे सघो पर फॉर एग्ज़ाम्पल हींअर मूंखां पुछो पिए नूरानी साहब ऐं आदा एजाज़ तुर्क त मूं चयो त मुंहिंजी नज़र में ग्लोबल नोटबुक आहे मिसाल तौरु तव्हां वाशिंगटन DC में वेठा आहियो ऐं तव्हां यू आर मीटिंग सम कांग्रेशनल पीपल या कंहिं सेनेटर सां था मिलो ऐं हू तव्हांखे चवे थो त मूंखे हीअ जेको तव्हां हेॾो थीसिस पेश पिया कयो त का लिखत में शइ आहे जंहिंमें आउं हिकु वन गो में कुझु दौर सम्झी वठां या सिंध सम्झी वठां त तव्हां हुनखे हीअ किताब ॾेई सघो था या फॉर एग्ज़ाम्पल इफ यू आर मीटिंग अ लेजिस्लेटर इन वेस्टमिनिस्टर लंडन त तव्हां हुनखे हीअ किताब ॾेई था सघो या तव्हां जेनेवा में ह्यूमन राइट्स जे कंहिं सेशन में तव्हांजी स्पीच खां मुतासिर थी को माण्हू अची को बोलेविया जो को इटली जो को नेपाल जो अची चए थो त वी वांट टू या आई वांट टू नो मोर अबाउट सिंध त हीअ किताब तव्हां हुनखे त हिकिड़ो नंढे फ्रेम में तमामु वॾा दौर जीअं मुंहिंजो प्री मोहन जो दौर खां वठी फ्यूचर ऑफ सिंध ताईं सभु दौर हिन में कवर थियल आहिनि त इहा हिकिड़ी मुंहिंजी नज़र में ग्लोबल नोटबुक आहे हाणे हिन में जेके ॿ टे जेके डॉक्टर साहब खे मुंहिंजो सलाम ॾियणियूं आहिनि उहे इहे त शेयरनि जी ट्रांसलेशन आहे उन में हेठि रेफरेंस न आहे त शेयर तव्हां ट्रांसलेट कयो आहे या तव्हां किथां खयो आहे या कंहिंखां करायो अथव हिकिड़ो इहो ॿियो तस्वीरूं जेके आहिनि उहे इंतिहाई इम्प्रेसिव आहिनि इहो हिकिड़ो जदीद स्टाइल आहे मोहम्मद हनीफ़ जो बि हिकिड़ो किताब इन तर्ज़ जो आहे त तव्हां उन में ॿुधायो त इहा तस्वीर इलिस्ट्रेशन तव्हां किथां खई आहे बारो कई आहे वरिती आहे या कर्टसी आहे कंहिंजी त उहो उन में उहो कोन्हे ऐं ओवरऑल जेको एक्सप्रेशन आहे डॉक्टर साहब जो मूं पढ़ियो आहे त उहो थोरो सब्जेक्टिव हिन सेंस में आहे त ज़ाहिर आहे डॉक्टर साहब जी पंहिंजे वतन सां मिटीअ सां माण्हुनि सां दिलि आहे त हिन में दौर बयानु कंदे डॉक्टर साहब जेके पंहिंजे अंदरि में उधमा आहिनि या उन सॼे दौरनि में जेको सिंध आहे जेका हिकिड़ी ग्लोरी ऑफ सिंध आहे जेका डॉक्टर साहब ॾिसणु घुरे थो तकियुनि में वसी ॿुधूं था त उन जो रिफ्लेक्शन घणो आहे इन करे किथे किथे ऑब्जेक्टिव एनालिसिस मां डॉक्टर साहब वरी थोरो सब्जेक्टिव थी हलियो थो वञे पंहिंजे ॿनी ॿारनि में पंहिंजे माण्हुनि में त इहो थोरो आहे जेको सेकेंड एडिशन अचे त उन में इन्हनि शयुनि ते थोरो ख़्यालु कजे हाणे इहे शयूं हाणे मुंहिंजो नुक़्ते नज़र आहे त फ्यूचर ऑफ सिंध छा आहे हाणे इहो हिकिड़ो इंतिहाई बहस आहे ऐं ॿुधंदो रहां थो इलाही दोस्तनि जूं तक़रीरूं बि मकाला बि हेॾां होॾां जेका स्टेट बाय लॉ हूंदी आहे हिन वक़्तु असीं स्टेट बाय लॉ में पाकिस्तान स्टेट बाय लॉ में स्टेट बाय लॉ छा आहे त बाक़ी सभिनि लाइ कानून आहे पर जेको रूलिंग इलीट आहे उन लाइ कानून कोन्हे ऐं मिडल ईस्ट जो पैटर्न आहे हिन वक़्तु स्टेट क्राफ्ट जो माना तव्हां सऊदी अरब वञो या दुबई वञो तव्हांजो साहु सुको पियो हूंदो त मुंहिंजो चालान न थिए पर तव्हांखे ख़बर आहे त हुते हिकिड़ो मख़सूस तबक़ो आहे जेको एग्ज़म्प्टेड आहे सॼे जेको रूल ऑफ लॉ आहे त इनखे रूल बाय लॉ चइबो आहे मिसाल तौरु मुशरफ
तव्हांजो ट्रायल इमरान ख़ान जो ट्रायल थींदो, भले असांखे वणे न वणे, बेनज़ीर जो ट्रायल थींदो, नवाज़ शरीफ़ जो ट्रायल थींदो, मुशर्रफ जो ट्रायल न थींदो। बाजवा खे चइबो त तो सॼी रियासत ॿेड़ी ॿोड़े छॾी, पर हलफ़ खणंदो जेॾीमहिल हाफ़िज़ साहब त बाजवा खे गॾु विहारे मैसेज ॾींदो त ही स्टेट बाय लॉ आहे ऐं स्टेट रूल ऑफ लॉ कोन्हे। त इन सिचुएशन में सिंध केॾांहुं वञे ऐं सिंध छा करे, उन में ज़ाहिर आहे मुंहिंजो बि हिकिड़ो नुक़्ते नज़र आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ जेका बज़ाहिर एस्टेब्लिशमेंट या रिजीम जेका लॻे पई त तमामु घणी ताक़तवर आहे, उहा कमज़ोर थींदी वक़्त सां गॾु, ऐं उहा कमज़ोर थियणु वञे पई। उन में हुन जा जेके पहिरियां जेके शिकार आहिनि उहे क़ौमूं आहिनि या उहे माण्हू आहिनि जेके सम्झनि था त हीअ असांजे ॿिनि मामलनि जा मुखालिफ़ आहिनि या कॉम्पिटिटर आहिनि। उहे ॿ मामला कहिड़ा आहिनि? हिकिड़ो मामिलो आहे पॉलिटिकल मिलिट्री ऐं ॿियो वायोलेंट मौलवी। इहे ॿ वॾा प्रॉब्लम आहिनि हिन स्टेट जा। ऐं सिंध पीपल्स पार्टी जे हवाले हुजे, GDA जे हवाले हुजे, कंहिंजे बि हवाले हुजे, सिंध हिन ॿिनि शयुनि में जॾहिं खां पाकिस्तान ठहियो या हिंदुस्तान टुटो, पार्टीशन चऊं या इंडिपेंडेंस चऊं, सिंध 70 सालनि खां हिननि ॿिनि शयुनि में क्लियर आहे त पॉलिटिकल फौजी न खपे ऐं वायोलेंट मुल्लो न खपे, उहो पंहिंजी साइज़ में रहे। नतीजे में हाणे इन सॼे फिनोमेना खे कीअं ढाइजे, इहो मुंहिंजो आख़िरी पॉइंट आहे, ऐं हुन ते ॻाल्हि ख़तमु कंदुसि। इन सॼे सिस्टम खे कीअं ढाइजे, उन में हुननि बजाए MRD जी तहरीकुनि में बढ़नि या 1 यूनिटी तहरीकुनि में बढ़नि, हुननि पकड़िया सोशल डेवलपमेंट जो पासो। डॉक्टर साहब ग़रीब कयूं, सॼो ॾींहुं ॾिसूं था ज़रदारी ते सॼो ॾींहुं बहस आहे, पर ज़रदारी जी सोशलॉजिकल एनालिसिस कोन्हे। जॉन हॉब्स ऐं जॉन लॉक्स जेका हिकिड़ी बहितर सोसाइटी उभरण जो जेको हेॾो थीसिस लिखियो आहे, उन में हुन चयो त तव्हां सोशलॉजिकल पैटर्न चेंज रिव्यू कयो। मिसाल तौरु तव्हां का बि आर्कियोलॉजिकल साइट चेक करणु वेंदो त उन जो फंडामेंटल प्रिंसिपल इहो आहे त तव्हां हुन जा जियोलॉजिकल लेयर्स चेक कंदो। जीअं हींअर चचनामो चैलेंज थियो आहे, मन्नान जेको छोकिरो आहे ब्रिटिश कोलंबिया यूनिवर्सिटी जो, उन चचनामे खे चैलेंज कयो आहे त 7वीं सदी जो लिखियलु कोन्हे, हे त 13वीं सदीअ जी मुख़्तलिफ़ करस्पॉन्डेंस आहे, मुल्तान जी, सिंध जी, दिल्ली जी, काबुल जी। उहो हिकिड़ो कम्युनिटी आहे जेको माण्हुनि मिलाए पाण में, त उन ॿुधायो आहे त उहे जियोलॉजिकल लेयर्स चेक कया आहिनि। त आउं सम्झां थो त सिंध खे बि केॾांहुं वञे थी फ्यूचर में। उन जेका मुंहिंजी अंडरस्टैंडिंग आहे, हुनजी जेका बि पॉलिटिको जियोलॉजिकल अंडरस्टैंडिंग आहे, इहा आहे त इन्हनि ॿिनि शयुनि में सिंधी हार कोन मञंदा। तव्हां डॉक्टर कुंभर जो केस ॾिठो, इंतिहाई ग़रीब थी वई आहे सिंध जी मिडिल क्लास, इंतिहाई ॾुबरी थी वई आहे, कंप्रोमाइज़िंग थी वई आहे। त इहो जेको आहे सिलसिलो हुन खां न बीहंदो। नतीजे में असीं ही जेका मूवमेंट आहे, आर्ट्स काउंसिल जे अंदरि तक़रीबात आहिनि, जलसा आहिनि, साना जी पाणी कॉन्फ्रेंस आहे, ॿिया मामला आहिनि, इन सॼी शयुनि खे अञा वधाईंदा रहूं। ऐं मुंहिंजी राय आहे त इहे 2 एरियाज़ अगरि असां हथ में झले रखियासीं त सियासी फ़ौजीअ खे स्पेस न ॾींदासीं ऐं वायोलेंट मौलवी खे, त पाण इंतिहाई बहितर तरीक़े सां जेका पार्लियामानी डेमोक्रेसी जेसि ताईं सिस्टम आहे मुल्क में, तेसि ताईं आउं सम्झां थो त सिंधी सही राह ते आहिनि। ऐं उन में जेको करंट एग्ज़िस्टिंग आहे जेका गवर्नेंस जो इशू, उन गवर्नेंस जे इशू खे इन सां टैकल न कयो त ज़रदारी पैसा केॾा दुबई खणी वञे। इन खे ईअं टैकल कयो जीअं जॉन हॉब्स ऐं जॉन लॉक्स चयो आहे त सोशलॉजिकल ऐं जियोलॉजिकल लेयर्स चेक कयो त पोइ तव्हांखे सॼो तानी पेटो सम्झ में ईंदो त रुॻो ज़रदारी न, पर सोसाइटी चाहे थी त हुन 2 शयुनि मां जान छॾाइण लाइ जेतिरो सोशल डेवलपमेंट हेठि कंदासीं, ओतिरो सिंधी पंहिंजो नुक़्ते नज़र ड्रॉप कंदो। त डॉक्टर साहब तव्हांजो जेको हीउ किताबु आहे, उन में हिन में उन ते बहस थियल आहे, डिस्कशन थियल आहे, ऐं तव्हां जेके हिन में काफ़ी शेयर कोट कया आहिनि जेके रिफ्लेक्ट था कनि असांजे हिन रिज़ॉल्व खे, त असीं जेसि ताईं सघ आहे तेसि ताईं विढ़ंदासीं। ऐं मूं काफ़ी क्रिटिकली रिव्यू कयो आहे, पर ज़ाहिर आहे वक़्त जो ख़्यालु करिणो आहे, उहो लिखत में आहे पेपर, ऐं तव्हांजे हवाले कंदुसि। थैंक यू वेरी मच। हींअर मां गुज़ारिश कंदुसि अली शादा निज़ामाणी, असांजे सिंध जी माशाअल्लाह तमामु मशहूरु एक्टिविस्ट आहे ऐं घणो कमु करे पई, त अचे ऐं तव्हांजी किताब अली शाह। डॉक्टर मक़बूल हालीपुट असांखे वे फॉरवर्ड ॿुधायो आहे, जेको अक्सर करे ॾिसंदा आहियूं, किताब पढ़ंदा आहियूं, ॾाढो क्रिटिकल एनालिसिस थींदो आहे सभिनी शयुनि जो, पर जंहिं तरीक़े सां हिकिड़े अहिड़े मुल्क में वेही करे, जेको तरक़ी याफ़्ता मुल्क आहे, उन में वेही करे असां जिन इशूज़ खे जेके हाणे असांजे लाइ ॾाढा रेलेवेंट इशूज़ आहिनि उन्हनि ते लिखणु, ऐं उन खां पोइ असांखे इहो ॿुधाइणु त असांखे एज़ ए सिंधी न सिर्फ़ु सिंध में वेही करे, पर ग्लोबल जेके असां जा लिंक्स आहिनि सिंधी हुअण जी, जेका सिंधियत जा, उहे असां कीअं उन्हनि खे स्ट्रेंथन करे सघूं था।
त इहो हालांकि मूं टाइम घटि हो त मूं जेको पढ़ियो पियो त काश ई उहे जेका असां जिन जी ॻाल्हि खे रिपीट कंदासीं हिते हुअणु खपे हिन जी लोकल असां वटि हिन जी प्रिंटिंग हुअणु खपे त जीअं असीं आराम सां पढ़ी सघूं ऐं हिन मां जेको लाभ हासिलु करे सघूं सो ऐं थोरो अच्छा ज़रा मतिलबु एतिरो मूंखे लॻंदो आहे खज़ानो आहे कंहिं इल्म जो तारीख़ जो त हिनखे कीअं डिफाइन कजे सो मूं इहो ई कयो तव्हां ज़रा जेके ॿिया वॾा स्पीकर संदसि मेंबर साहब वेठो आहे ऐं हिन खां अलावा ॿिया अदीनुल्ला शाह जो नालो ॾिठुमि त इन्हनि वॾनि नालनि जे अॻियां त शायदि मुंहिंजी एतिरी अप्रोच न हुजे पर पोइ मूंखे लॻो त जेके जेके शयूं मूंखे तमामु घणी फेसिनेट कयूं आहिनि ज़रा किताब जेसिताईं अचे त उन में आउं तव्हांखे कुझु हुन सां पंहिंजो शेयर करणु चाहियां थी जेके मूंखे लॻो त हाणे जेके असीं जिन चैलेंजिस खे फेस करियूं पिया उहे छा आहिनि असांजे लाइ ऐं डॉक्टर हाली पोटो खे कीअं डिस्क्राइब कयो ॾाढो ख़ूबसूरत लफ़्ज़नि जी लैंग्वेज जी सिलेक्शन थियल आहे ऐं ईअं लॻो पियो जे तव्हां पढ़ो त लॻो थो तव्हां हुन में गुम थी था वञो सभिनी शयुनि में सो मूं उन मां थोरो हाईलाइट करे तव्हां सां शेयर करणु चाहियां थी त ॾाढी ब्यूटीफुल लाइन्स आहिनि The countries come and go, but civilizations are forever. The valley of Great Indus River has always had civilization of its own. Many dynasties and rulers have come and gone and will continue to do so, but the river and the civilization will continue to survive. But for the Indus Valley civilization, it's all inhabitants, not only humans, but thousands of marine, land, avian species to survive, and the river has to continue to flow unabated. Unfortunately, over the last century, River Indus has been slowly choked to death by unchecked construction of dams and barrages and uncontrolled population growth. ही उही आहे जेको अॼुकल्ह असांजी स्ट्रगल हले पई असांजो एक्टिविज़म हले पियो ऐं नसीर मेमन साहब ने तमामु घणो लिखियो बि आहे त उहा साॻी शइ त डॉक्टर हाली पोटरी खे कीअं डिस्क्राइब कयो आहे त हेॾी वॾी सिविलाइज़ेशन आहे पर उनखे कहिड़े तरीक़े सां उनखे स्ट्रेंगुलेट कयो पियो वञे कहिड़े तरीक़े सां तबाह कयो पियो वञे again, unless this trend is reversed on an emergent basis in the near future, it is bound to result in one of the greatest ecological disasters to hit the planet. This will be disastrous for human beings dependent on the river Indus, and it is already has created one of the greatest ecological disasters with the extinction of thousands of marine species along with flora and fauna dependent on the Indus River. This includes the largest mangrove forest on the planet, which is dependent on the delta of the river. So I think उहे साॻियो जेको लिंक कीअं थियो आहे मतिलबु जेको असांजी पूरी हिस्ट्री छाकाणि तव्हां किताबनि में करे पढ़ंदो त या त हिकिड़े कंहिं ख़ासि स्पेसिफिक पीरियड ते या ख़ासि स्पेसिफिक थीम ते किताब लिखियो वेंदो आहे पर अमेज़िंगली मतिलबु तव्हांखे लॻंदो त तव्हां तारीख़ सां गॾोगॾु जेके असांजा कंटेम्पररी इशूज़ आहिनि उन्हनि खे कीअं लिंक कयो थो वञे मतिलबु असांजी पूरो जेको ही हाणे जेका एक्ज़िस्टिंग असांजी स्ट्रगल आहे जेको असांजी सर्वाइवल जो जेको इशूज़ आहिनि उन्हनि खे कहिड़ी ब्यूटीफुली डॉक्टर साहब उनखे हिन में लिखियो आहे सो वरी इनखे इहो बि लिखियो the way Sindh has glorious past is a part of a great civilization that dates back over 5,000 years. However, standing amidst the ruin of a great civilization and offering to the world its elegant artifacts and would never be a penance to Sindhi nation alone. Sindhis need to be a globalized society. Now again, the issue जेको असां वटि तमामु घटि डिस्कशन में ईंदो आहे असां जेको तमामु नैरो कॾहिं कॾहिं सोच खणी या कॾहिं कॾहिं पंहिंजो जेको डिस्कोर्स हूंदो आहे उहो थोरो आस पास जी लोकल हुन में हलंदो आहे पर उहो अगेन जेको हाणे आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो जेको दौरु अची वियो आहे उन में असां पंहिंजे पाण खे कीअं ग्लोबल जेके लिंकेजिस आहिनि असां कीअं उन्हनि खे पंहिंजे पाण खे हुन में अॻियां आणियूं त उहो मूंखे तमामु घणी हिकिड़ी शइ लॻी त थैंकफुली डॉक्टर साहब हुनखे हुन किताब में लिखियो आहे असां कीअं ग्लोबल थी सघूं था असांजो जेके चैलेंजिस आहिनि ग्लोबल थियण जा उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि So the avenues for the progress, prosperity and emancipation of Sindhis are increasing, provided they remain fully aware and conversant with what is going on around them. Again, we will challenge the Sanjay आस-पास जे challenges and उन्हनि खे असीं कीअं ओवरकम करे सघूं था पॉवर्टी आहे पॉपुलेशन जो वॾो एक्सप्लोजन आहे ऐं असांजे रिसोर्सिस जो मसइलो आहे त असां जेको असांजे लोकल लेवल ते स्ट्रगल हले पई असां उनखे ग्लोबल लेवल ते कीअं इंटरनेशनल लेवल ते असां कीअं कनेक्ट करे सघूं था त जीअं असांजी आवाज़ खे एम्पलीफाई कयो वञे ऐं असांखे वॾे में वॾी सपोर्ट मिली सघे
So उन में again Dr. साहब चवंदा त a promising future for Sindhis and their motherland Sindh. The Sindhi language, culture and Sindhiyat lay in store. If we, the Sindhis, become one nation in Hind, Sindh and elsewhere around the globe, if we become the global Sindhi citizen of the world, Sindhis will have to rise above the divisions that has developed among them on the basis of religion. They will have to break the glass wall that separates them. They will have to bury the past and bid farewell to bad blood among them. Time is great healer. So असां ॾिसूं पिया असां वटि कहिड़ी क़िस्म जा कॾहिं कॾहिं ट्राइबल फ्यूड्स हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं ज़ातियुनि जे हवाले ते इशू थी वेंदा आहिनि, हिक ॿिए सां जहिड़ा झटा उहे इशू थी वेंदा आहिनि। त उहे जॾहिं असांखे जॾहिं हिकिड़ो ग्लोबल हिन दुनिया में ग्लोबल कम्युनिटी में असांखे अॻियां वधिणो त असांखे सभु जेके असांजी डिविजन्स आहिनि डिफरेंसिस आहिनि उहे असांखे हिकिड़े पासे रखी करे असां वटि एक्चुअली इहो वधि ज़ात परस्ती आहे। पोइ हाणे त मूंखे इहो रुझान ॾिसण में आयो त इवन जेके उहे कम्युनिटीज़ उहे ज़ातियूं जेके कॾहिं कॾहिं सरदारी निज़ाम में कॾहिं सरदार जो लफ़्ज़ न लिखंदियूं, हाणे उन्हनि बि पंहिंजे अॻियां सरदार लफ़्ज़ लिखणु शुरू करे छॾियो आहे। ईअं पग ॿधाइण वारो जेको असां हिकिड़ो कल्चर डेवलप कयो, त उन हाल में इहा तमामु हिकिड़ी रिवर्स क़िस्म जो असांखे गियर लॻे पियो त असां इन्हनि शयुनि खे डिस्करेज करियूं। जेको सरदारी सिस्टम आहे, जेको असीं चऊं था त हिकिड़ो जेको फ्यूडलिज़म जे ख़िलाफ़ु असीं स्ट्रगल करियूं पिया, त इन्हनि शयुनि खे असांखे डिस्करेज करणु खपे। सो छाकाणि त मूं वटि सिर्फ़ु 10 मिंट त जल्दी जल्दी उहे शयूं तव्हां शेयर करणु चाहियां जेके ॾाढियूं फैसिनेटिंग लॻियूं। त हाणे जेको डॉक्टर साहब जो पंहिंजे किताब में हो त असां जेका टेम्पररी सरनाम सॉरी ऐं पंहिंजे 2 मिंट या वधीक वठां थी पोइ ख़तमु थी करे। So Sindhi youth must excel in all science, especially advanced nature science, social information and other engineering technologies. त असांजो इहो आहे त टेक्नोलॉजी इंफॉर्मेशन उन में असांखे वधि में जेको तमामु अहम शइ उहा आहे त असां इंट्रोड्यूसिंग इकोलॉजिकली फ्रेंडली मैकेनाइज़्ड ऑर्गेनिक एग्रीकल्चर असांजे पुराणे पैटर्न ते हले पियो। कॾहिं पाणी जा मसइला, कॾहिं असांजी जेका प्रोडक्शन जेका यील्ड आहे असां ख़राबु थिए थी, त उन में इहो आहे त असां कहिड़े तरीक़े सां मॉडर्न टेक्निक्स खे यूज़ करे असांखे जॾहिं पंहिंजी फूड सिक्योरिटी जा इशूज़ असांखे थी विया आहिनि, त उन मंज़र में असांखे पंहिंजे एग्रीकल्चर खे कीअं मॉडर्नाइज़ करिणो आहे, कहिड़े तरीक़े सां असांखे उन मां लाभ हासिलु करिणो आहे, त हिन किताब में उन तमामु सुठे तरीक़े सां उनखे डिफाइन कयो वियो आहे। त असां जेके ऑर्गेनिक इकोलॉजिकली जेके फ्रेंडली मेथड्स आहिनि एग्रीकल्चर जा उनखे असांखे अडॉप्ट करणु खपे। ऐं साइंस टेक्नोलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहिनि जेके नयूं नयूं जेके फील्ड अची वञनि, नई फील्ड असांजे लाइ बाक़ी दुनिया में उन्हनि खे काफ़ी अरसे खां उन्हनि ते कमु हले पियो, त असांखे उन्हनि ते बि ध्यानु ॾियणु खपे। ऐं असांखे हाणे फ्यूचर में इन्हनि प्रोग्राम्स ते बि इन्हनि थीम्स ते बि असांखे ॻाल्हाइणु खपे, इन्हनि ते बि असांखे इन्हनि शयुनि खे थोरो फोकस करणु खपे। जीअं त मूंखे अलार्म वॼी वियो त मुंहिंजो टाइम ख़तमु थी वियो आहे, त आख़िर में मक़बूल साहब ॾाढो हिकिड़ो मुंहिंजो वन ऑफ द फेवरेट शेख हयात जो हुन में शेयर लिखियो आहे जो तमामु ख़ूबसूरत ऐं चाहियां पई तव्हां सभिनी सां शेयर कयां, पोइ हुनखे ख़तमु करियां थी। जे हा न हारी को हारल ॾींहं बि घारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आहे उथ लूंगर ॾारे वेंदासीं, कंहिं लाइ तकी थो कंधीअ ते ॿी ॿेड़ी का बि न अचणी आहे, जे तूं बची ओ वणजारा तोखे बि उकारे वेंदासीं, दरिया अंदरि जा दहशत आहे कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी, तूं मां न रुॻो हिन सिंधूअ ते का लहर उभारे वेंदासीं, का झिरमिर झिरमिर जुगनू जी का टिम 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 तारनि जी, घनघोर घटा जो घेरो आहे कंहिंजे त सहारे वेंदासीं, मरणो हर कंहिं माण्हू खे पर ईअं न मरंदासीं साथी, का आग लॻाए वेंदासीं को ॿारण ॿारे वेंदासीं, तूं आ न ओरियूं ओराणा छो जीस सहे जुराणा, तूं छा खां छिकी थोराणा, अॼु काठ किनारे वेंदासीं छो घबराई थो कोट ॾिसी ही ऊची ऊची ओट ॾिसी, ज़िंदान उॾाए वेंदासीं ज़ंजीर पिघारे वेंदासीं, तंहिं वक़्तु बि मूं ही ॼातो ही कारी अरसा नातो आहे, जे साथी साथ सुञातो तो ही मारे मारे वेंदासीं, तूं कर जे तोखे करिणो आहे, ही दौर बि नेठि गुज़रणो आहे, के वक़्तु ॾहे सर मरणो आहे बिनवास गुज़ारे वेंदासीं। सो ही एॾो ख़ूबसूरत शेख हयात जी शायरी जेका हिन किताब में अंग्रेज़ी जो किताब आहे पर उन में जेका भिटाई जी शाइरी आहे, शेख हयात जी शाइरी आहे, उनजी ट्रांसलेशन आहे, ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां उनखे कयो वियो आहे। त हीअ ज़रूरु किताब हाणे उहे अनफॉर्चुनेटली असां वटि अवेलेबल न आहे, कोशिशि कंदासीं किथां न किथां वरी कंहिंखां उधारो वठी वरी पढ़णु शुरू करियूं। सो मतिलबु उहो ई अगेन हिन ई शहर में असां वटि जेके जंहिं तरीक़े सां
एॾा वॾा चैलेंजिस आहिनि जिस तरीक़े सां असां सभिनी खे मुंहुं ॾियूं पिया कैनाल जो इशू आहे सभिनी इशूज़ खे मुंहुं ॾियूं पिया पर अगेन इहो दौर बि गुज़री वेंदो उहो दौर कॾहिं गुज़रंदो जॾहिं असां सभु यूनाइट थियूं ऐं जेका पंहिंजा डिफरेंसिस आहिनि उन्हनि खे ख़तमु करे हिकु क़ौम थी ऐं उन में असां पंहिंजी औरतुनि खे छाकाणि त बीइंग वुमेन मूंखे हमेशह इहो रहंदो त असांजी औरतुनि खे हमेशह असांखे इनकरेज करणु खपे ऐं उन्हनि खे पॉलिटिकल पार्टिसिपेशन आहे सोशल एक्टिविज़म आहे पंहिंजे घरनि में पंहिंजी एजुकेशन पंहिंजे जेको इदारा आहिनि उन्हनि खे ज़रूरु असांखे उहो हिकु माहौल प्रोवाइड करियूं तहफ़ुज़ प्रोवाइड करियूं हिकिड़े क़िस्म जो माइंड सेट चेंज करियूं त उहे बि असांजी जेको हीउ तरक़ी जो सफ़र आहे उहो सिर्फ़ु उहा जेका 50% आबादी जेका असांजी घर वेठी आहे उन्हनि खे असां गॾु कीअं खणूं त सिंध अॻियां जेको मॉडर्न जेके असांजूं ज़रूरत आहिनि उन में असां सां गॾु उहा बि साथ हली हुजे तव्हां सभिनी जी महिरबानी थैंक यू मां मूंखे गुज़ारिश कंदुसि त पाण अची डॉक्टर साहब जे हवाले सां ॻाल्हाए डॉक्टर अब्दुल रहीम सुंगो ये किताब सिर्फ़ तारीख़ जो बयान ना है मूं किताब तफ़सील सां पढ़ियो ऐं हीअ किताब सिर्फ़ तारीख़ जो बयान ना है बल्कि सिंध जे मुनफ़रिद सफ़र जो हिकु शानदार दास्तान आहे जेको सिंधियुनि जी सकाफ़त क़दरनि ऐं दुनिया जे कयल ख़िदमतनि खे उजागर करे सिंध सदियुनि खां तमदन जो गहवारो रही आहे तारीख़ी ऐं सकाफ़ती लिहाज़ खां हिकु बेमिसाल ख़ितो जेको सॼी दुनिया जे फ़ातिहनि जे हमलनि लाइ अख में रहियो आहे डॉक्टर हाले पोटो असांखे हिकु ग़ैर मामूली सफ़र ते वठी हले थो किताब पढ़ण सां ईअं महसूसु थिए थो जे असां हिकिड़ो जीअं इन जी शाज़िया ॿुधायो त प्री हिस्टोरिक खां वठी या एजाज़ साहब ॿुधायो असांखे हिकिड़े सफ़र ते वठी थो हले शुरू खां वठी ईअं थो लॻे जो असां BC जे ज़माने खां वठी गॾु निकिरूं था जंहिंजो आगाज़ सिंध जे अवाइली तारीख़ी दौर खां शुरू करे थो ऐं इंडस सिविलाइज़ेशन में उनजे अहम किरदारु परॾेही अमलनि सिकंदर आज़म खां वठी अरबनि अंग्रेज़नि सां भरपूर नमूने बहादुरी सां मोहन ॾियणु सिंधियुनि जो हिकिड़ो वाहिद इहो सिंध जो ख़ितो आहे जॾहिं बि कंहिं असां ॿियनि दोस्तनि सां पंजाब जे ॿियनि दोस्तनि सां ज़िक्र थींदो आहे त इहो ई थींदो आहे त सिंध अलेक्जेंडर खां वठी वेंदे आख़िरी जेके असांजा हमलावर उन्हनि सां मुआदो अटकायो ऐं हमेशह जंग जोटी उन्हनि सां उनखां अॻे जे उनखां अलावा जेको डॉक्टर साहब हमलनि खे सिर्फ़ु अंग्रेज़नि ताईं न रोकियो पर उनखां पोइ जेके असां वटि जेके अंदरूनी हमला थींदा रहनि था उन्हनि जो बि वॾे वाखाण सां उन ज़िक्र कयो आहे उहे हमला असां ते अञा बि जारी आहिनि डॉक्टर हाले पोटो सिंध जे हर हिकु हमलावर ख़िलाफ़ जदोजहद जी यादि ॾियारींदे सिंध जे अॼु ताईं जे हक़नि लाइ जारी कोशिशुनि खे चङी भर में उजागर कयो आहे हुरनि जी बहादुरी जदोजहद खां वठी सिंधियुनि जे मौजूदा हक़ुनि लाइ जदोजहद ताईं जीअं हिन में ज़िक्र काफ़ी थिया जीअं बेटनि जा इशू पाणी जा इशू काफ़ी इशू आहिनि इहा असांजी हिकिड़ी जंग आहे जेका सिंधियुनि जी जारी आहे उनखे डॉक्टर साहब सुठे नमूने खयो आहे ऐं सिंधियुनि जे क़ुर्बानीनि ऐं उनजे अनमोल जज़्बे जो हिकु मज़बूत यादगार आहे हीअ किताब न सिर्फ़ु सिंध जे माज़ी खे बयानु करे थो पर उनखे आलमी मंज़रनामे सां गॾे थो इहो ॾेखारे थो त हीउ ख़ितो ऐं हीउ सिंध मुल्क कीअं दुनिया जी तरक़ी में पंहिंजो हिसो शामिल करे दुनिया जी तरक़ी में सिंध जी कहिड़ी कंट्रीब्यूशन आहे उहा डॉक्टर साहब हिन में हाईलाइट करे थो डॉक्टर हाले पोटो जी सिंध सां मुहबत ऐं अक़ीदत हिन तहक़ीक़ी कम मां चिटी नज़र अचे थी जो पंहिंजे वतन खां हज़ारे मील परे अमेरिका में रहंदे हुन पंहिंजी धरती जे न तारीख़ ऐं माण्हुनि सां पंहिंजे गहरे जज़्बे खे हिन किताब में चिटियो आहे हीअ किताब संदसि सिंध ऐं उनजे वरसे सां अणटुट वाबस्ती ऐं आलमी सामीन सां उनखे ॻंढण जी ख़्वाहिश जो ज़िंदा मिसाल आहे किताब में सिंध जी सकाफ़ती रूहानी वरसे जो ख़ूबसूरत ज़िक्र थियल आहे डॉक्टर हाले पोटो सिंध के मुख़्तलिफ़ मज़हबनि जे मेलाप वॾी इंपॉर्टेंट हिन में काफ़ी डॉक्टर साहब हिन में सुठे नमूने लिखियो आहे त मुख़्तलिफ़ मज़हबनि जे मेलाप तौरु पेश करे थो जिते हिंदू मत इस्लाम सिख पारसी ईसाई ऐं ॿिनि मज़हबनि जी सदियुनि खां गॾिजी रहण खे वाज़े कयो आहे हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई शेख अयाज़ ऐं ॿियनि जी शाइरी खे शामिल करे पंहिंजे तहक़ीक़ी किताब में नओं रूह पोखियो आहे जेको असांखे हिन में नवाण लॻे उन शाइर उन सां असां उनजी मंज़रकशी में हलिया पिया वञूं जॾहिं शाह ऐं अयाज़ जा बेत उन सां गॾु उन सां लिंक करे पढ़जनि था उन सां गॾु सिंध जी सहप ऐं मज़बूती ऐं इंसानियत जी मुहबत जहिड़नि क़ीमती क़दरनि खे यादि ॾियारी आहे डॉक्टर हाले पोटो सिंध जी तारीख़ जे ऊन्हे ऐं ॾुखियनि बाबनि ते बि ईमानदारी ऐं हिमत सां रोशनी विधी आहे हिन अंग्रेज़ जे साम्राज्यत विरांगे जे सान्हे
वन यूनिट वारी पॉलिसी ऐं पोइ जी जिदोजहद खे बेबाकीअ सां बयानु कयो आहे। हुन सिंधियुनि जे मिल्कियतुनि ते ज़बरदस्ती ज़ब्तगी ॾाढ ऐं ज़ोर ते जेके सिंधियुनि जूं मिल्कियतूं कब्ज़े कयूं वयूं उन्हनि जी जबरी बेदख़ली, नेटिव सिंधियुनि जी जबरी बेदख़ली जहिड़नि कारनि कानूननि जहिड़ो कि इवेक्यू प्रॉपर्टी एक्ट खे खोले बयानु कयो आहे, जेको सिंध जे समाजी ऐं सियासी जोड़क ते काफ़ी असर छॾिया आहिनि, जेको असांजी सोशल डायनामिक चेंज थी विया। मूं तव्हांखे चयो त आउं हुन एवरेज क्लास जो हिसो आहियां। ये इवेक्यू प्रॉपर्टीज़ जा जेके फ़ैसिला केस मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू DC कमिश्नर थींदे उन में असांजा बि हथ रंगियल आहिनि ब्यूरोक्रेसी जा। ऐं सिंध जे ब्यूरोक्रेसी अगरि मुड़ुसु माण्हू हुजा त इहे तबाहियूं असांजूं रुकावटूं बणिजनि हा इहे सभु शयूं। हीअ किताब जो हिकु ख़ासि रुख़ हिन जो आलमी नज़रियो आहे। उनखे वरी इंटरनेशनल डायनामिक्स में जॾहिं डॉक्टर साहब ज़िक्र करे थो, डॉक्टर हाले पोटो सिंध जी क़दीम तारीख़, सिंधियुनि जी मेसोपोटेमिया खां रोम ऐं उन खां अॻिते जी ताईं जे सफ़र खे बयानु करे थो ऐं अची करे जदीद डायस्पोरा सां ॻंढे थो। हू सिंध जी डायस्पोरा जे आलमी सतह ते कयल ख़िदमतनि खे बि उजागर करे थो ऐं हिकु रोशन मुस्तक़बिल लाइ ज़ोर भरे थो। कंहिं ॾाढो सुठो ॻाल्हि में डॉक्टर हाले पोटे साहिबु सुठो ज़िक्र कयो ज़ुल्फ़कार त वे फॉरवर्ड बि ॾिनल आहे। हीअ वाहिद हिकिड़ो किताबु आहे जंहिंमें रोइण सिर्फ़ु न आहे पर हुन वे फॉरवर्ड बि ॾिनो आहे, जेको तालीम, फ़न, साइंस ऐं अदब जी निमाया तरक़ी ते मुबनी आहे। हीअ किताबु सिर्फ़ु हिकु तारीख़ जो बयानु न आहे बल्कि हिकु दावत आहे त सिंध जा माण्हू पंहिंजे माज़ीअ जे शान ऐं मर्तबे जे रोशनी में हिकु बहितर मुस्तक़बिल तामीर करे सघनि था। डॉक्टर हाले पोटो सिंधी माण्हुनि जी सक़ाफ़ती मज़बूती ऐं उन्हनि जे मुनफ़रद सुञाणप खे बरक़रार रखण जी क़ाबिलियत ते तफ़सीली तजियो पेश करे थो। हू ॿुधाए थो त सिंध जी तरक़ी पसंदि सोच कीअं आलमी तमदुन जी तामीर, वापार ऐं तालीम खां वठी फ़न ऐं अदब ताईं मदद कई आहे। सिंध जी जाग्राफ़ी ऐं माहौलियाती चैलेंजनि खे बि हिन आलमी सतह ते मौसमी तब्दीली ऐं उनजे क़दीम जदीद तमदुन जे असरनि सां चङी रीति ॻंढियो आहे। डॉक्टर साहब एनवायरमेंटलिस्ट त न आहे पर उनजो उहो पहलू बि हिन किताब में असांखे नज़र अचे थो त हुन उहे बि जेके ख़तरात आहिनि उनखे बि डेल्टा खां वठी हिन सभु ज़िक्र कया आहिनि। हुन में सिंध जी किताब जी में तारीख़ जा पुराणा नक्शा ऐं तस्वीरूं जोड़े पढ़ंदड़ लाइ आसानी कई वई आहे ऐं किताब में एतिरी रवानी आहे जो हिक वेहक में किताब पढ़ी पूरो करण ते दिलि चवे थी ऐं मूं ईअं ई कयो। एॾो वॾो किताब उथण ते दिलि न पियो चवे, एॾो बहितरीनु लिखियलु हुयो, हिन जो फ्लो ॾाढो सुठो हुयो। हिन किताब में डॉक्टर हाले पोटो तारीख़ जी अनोखी इंसानी लॾ पढ़ाइण जो बयान में तारीख़ी हक़ाइक़ खे बिगाड़ण, मिस रिपोर्टिंग, हिस्ट्री खे टिल्ट करण जा जेके ॻाल्हियूं आहिनि, ॾुखोईंदड़ ॻाल्हियूं आहिनि, उनजो बि ज़िक्र कयो आहे ऐं धरती धड़ियुनि खे बेघर करण ते बि रोशनी विधी आहे। उन पंहिंजे दवाउनि खे जेके बि डॉक्टर साहब रेफरेंसिस ॾिना आहिनि, कुझु डॉक्टर साहब ते हिकिड़ो तनक़ीदी जाइज़ो बि थियो। विदा सुमड़ी मारी सची सराहण में मिलबो इन जो तर्जुमो आहे। ऐं तव्हांखे गुज़ारिश कयां थो नसीर अहमद साहब तव्हां अचो। तारीफ़ ज़रूरी आहे त नसीर अहमद साहब सिंध जो इंतिहाई बहितरीनु दानिश्वर आहे ऐं साईं तमामु घणो लिखे पियो। ख़ासि तौर ते उन्हनि तारीख़दाननि खे क़दुर जी निगाह सां ॾिसंदो आहे जेके तारीख़ जे नैरेटिव्स खे ठीकु कनि। हीउ मुल्क ठहण खां पोइ जंहिं तरह तारीख़ खे चिथियो वियो आहे, उहा हितां जे मज़लूम ऐं महकूम क़ौमुनि खे कमज़ोर साबित करणो हुजे या उन्हनि ते का बि तहमत लॻाइणी हुजे। ख़ुदि अंग्रेज़नि जी तारीख़ में बि असांखे हवाला मिलनि था, वॾा चयो वेंदो त वॾा शानदार रिसर्चरनि, वॾा ईमानदार तारीख़दान, पर हुननि बि हथ चुरांत कई। उहो मौज़ूद आहे, हुन ते नथा वञूं। तारीख़ जी कोर्स करेक्शन करण वारा माण्हू तमामु वॾा ऐं असांखे असांजो उहो रूप जेकर मिसाल तौर मां सोचां थो त जेको उन वक़्त में 50-60 जे ॾहाके में जेको कमु साईं GM सर जो जंहिं असांखे रीइंस्पायर कयो तारीख़ में असां असुलु आहियूं। इब्राहिम जोए साहिब जा किताब ऐं पोइ हिकिड़ी वॾी कतार आहे, उन्हनि असांखे रीडिस्कवर कयो। न त असां विञाइजी वञूं आहे जीअं पाकिस्तान में रहंदड़ ॿियनि सूबनि में रहंदड़ क़ौमूं विञाइजी वञूं था, उनखे पंहिंजो हवालो बि हाणे नथो मिले बदकिस्मती। तो इहो असांजो उन्हनि वॾनि जो पौरियो हो जंहिं असांखे पंहिंजे असुलु वजूद खे बचाइण में हेसि ताईं खणी अचण में मदद कई आहे, जो असां पंहिंजी ॿोली, पंहिंजी सुञाणप, पंहिंजे तहज़ीबी विरसे सां अॼु बि पेरनि ते तो हीउ कमु उन जो तसलसल
छा छा न कयो अथनि कूड़ा हीरोज़ ठाहिण अलाए किथां बिन क़ासिम आंदनि। मूं पे सोचियो त पाकिस्तान जी हेॾी सारी जो तहरीक पे हलायनि, मुस्लमाननि जो सभ खां वॾो किलो पे जिन तमीर कयो, मूं त उन्हनि जे वातां बि कॾहिं बिन क़ासिम कोन ॿुधो। मूंखे यादि ई कोन्हे त जनाह कॾहिं बिन क़ासिम जो हवालो ॾिनो, ख़बर ई कान हुयसि। न त भला जनाह साहब त इस्लामी ममलकत पे ठाही, इस्लामी रियासत पे ठाही, हुनजी त इंस्पायरेशन हुजे हा न इहो माण्हू। हाणे उहो फैक्ट्रीअ में पोइ जॾहिं जनरेट थिया, पैदा थिया उहे हीरा राति विच में, पोइ समूरा गासिब हीरा थिया, समूरा फोरू, समूरा धाड़ेल हीरा कयूं, समूरा हमलियावर हीरा कयूं, सॼी फ्रॉड ते बदल हिस्ट्री। पर मां वरी बि शुक्र थो कयां जो असां वटि साईं जी एम सच जहिड़ा माण्हू हुआ। ऐं मां हिकिड़ो नालो त ईअं हवाले तौर ते खणा पिया, कई नाला जिन असांखे इन तारीख़ जे मथां जेका कूड़ जी दज़ हिननि चाढ़ण जी कोशिशि कई उहा छॾे ॿाहिरि कढी आहे। सो ही उन ई क़िस्म जो कमु आहे। मां ईमानदारी सां ॿुधायां त मूं हिन जा 4-5 चैप्टर कलोकीडीअ में 2 कलाक लॻाए पढ़िया आहिनि। रहीम साहब ठीक थो चए, गैर रिटायर्ड रहीम साहब ठीक थो चए त इहो किताब छॾण जहिड़ो कोन हो, छॾे नथो सघे। पोइ मूंखे ख़ासि तौरु इंस्पायरेशन पियो जेको सिंध क्रेडल ऑफ फेथ आहे, हिन मूंखे ॾाढो इन चैप्टर इंस्पायर कयो। इन शइ जी असांजी बुनियादी सुञाणप ही जेको चवंदा त सिंध बाबुल इस्लाम आहे, मां सम्झंदो आहियां सिंध बाबुल इंसानियत आहे। तमामु मथां ई आहे, समूरनि मज़हबनि खे उनखे रीट्रेट कयो आहे हिन किताब जे अंदरि। ॿियो मूंखे लॻंदो आहे त असां जेका सिंध जी इहा हिस्ट्री लिखूं था, सिंध जी पॉलिटिकल हिस्ट्रीअ ते बि ठीकु ठाक कमु कयो आहे। हिते बि कुझु दोस्त वेठा आहिनि, साईं फ़ारिक साहब वेठो आहे, मां ॿिया कुझु दोस्त इंसान सिंध जी पॉलिटिकल हिस्ट्रीअ ते बि कमु कयो आहे। हिस्ट्रीअ जा त पासा घणा आहिनि, तव्हां हिस्ट्रीअ जे कहिड़े लेंस खां तहक़ीक़ करियो। ऐं मूंखे लॻंदो आहे त असांखे सिंध जी डेवलपमेंटल हिस्ट्रीअ ते बि कमु करणु घुरिजे। इहे सभु इंटरलिंक्ड आहिनि, हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि। सॼी अंग्रेज़ दौर जी उहा डेवलपमेंट जंहिंखे असां बि कॾहिं कॾहिं ग्लोरीफाई कंदा आहियूं, अंग्रेज़नि हेॾो वॾो आपाशी जो निज़ाम ठाहियोसीं, हेॾो वॾो रेलवे जो निज़ाम ठाहियो, पर दुनिया में इहे नैरेटिव, हिस्ट्री राइटिंग ख़ुदि अलॻि साइंस आहे, हिस्ट्री राइटिंग बि अलॻि साइंस आहे, लिखिजे कीअं तारीख़। सो अंग्रेज़नि जे दौर जी जेका सॼी डेवलपमेंट ही जेका असां वटि ग्लोरीफाइड आहे, ऑलमोस्ट एतिरी हिननि वरी पंहिंजी जाली तारीख़ खे ग्लोरीफाई कयो, उनजे कंपटीशन में असां कॾहिं कॾहिं अंग्रेज़ दौर जी डेवलपमेंट खे ग्लोरीफाई कंदा आहियूं। पर हींअर जीअं मां केनाल कॉलोनीज़ वारा सॼा चैप्टर पढ़ां पियो, 1880s खां पोइ जेको पंजाब में 11-12 केनाल कॉलोनीज़ थियो, उन मां हींअर मूंखे लॻे थो त असां सां अॼु उहा वारदात थी। 100 साल पहिरें सतलुज वैली प्रोजेक्ट जी मां हिस्ट्री पढ़ी त मूंखे मां दंग रहिजी वियुसि त सभु कूड़ 100 साल अॻु जेके आया आहिनि पाणीअ जे मामले ते उनखे अॼु बि कान, अॼु बि वरजाइनि। सो इहा हिस्ट्रीअ खे इन लेंस खां बि ख़बर न आहे, मुंहिंजी एतिरी सलाहियत न आहे मां इन्हनि सभिनी सब्जेक्टनि सां इंसाफ़ करे सघां, पर इन शइ ते बि मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे लिखणु घुरिजे। तो जेका सॼी डेवलपमेंट जी कॉलोनाइज़ेशन जे दौर जी, उहा एक्चुअली रिसोर्सिस एक्सप्लाइटेशन जी डेवलपमेंट, जंहिंखे हितां जा सभु वसीला, हितां जी ज़मीन ऐं पाणीअ मां पैदा करे ऐं पंहिंजे कॉलोनीज़ खे आबाद करणो। हाणे उनजे लाइ हुननि शइ ठाही त असां बि उन रोड खे इस्तेमालु कयो, असां बि उन पाणीअ खे इस्तेमालु कयो, असां बि उन वाह खे इस्तेमालु कयो, पर हिकिड़ो डिफरेंट लेंस सां असांखे इन हिस्ट्रीअ खे ॾिसण जी ज़रूरत आहे। असुल सवाल इहो आहे त असां ते हिस्ट्रीअ जे मामले में या ॿियनि हेॾा सारा सिंध जा मसाइला आहिनि, असांखे मूंखे लॻंदो आहे त असां नैरेटिव जी जंग में असांजी पॉलिटिकल लीडरशिप जंहिं 60, 70 ऐं 80 जे ॾहाके में उन खां पोइ जेतिरा बि मसाइला हुआ उन्हनि ते नैरेटिव जी जंग कान विञाई, ऐं असांखे उन नैरेटिव जी स्ट्रगल खे रिवाइव करण जी ज़रूरत आहे। उनजो महवर हुयूं तॾहिं यूनिवर्सिटियूं ऐं असांजूं शागिर्द ऐं असांजूं सियासी तंत्र, उहे असांजा महवर थोरा कमज़ोर थिया आहिनि या असांजे लाइ ॻणिती थी आहे। किताब थी सघे थो 5000, 10,000 छपजंदा हुजनि सिंध में, पर उनजी जेका कंटेंट आहे ऐं उनमें छा थो डिबेट थिए, डिस्कोर्स छा आहे, उहो ॾाढो इम्पॉर्टेंट आहे। उनमें हिकिड़ी मूंखे लॻे थो त काफ़ी कमज़ोरी आहे, ऐं मूंखे 3-4 ज़रिया नज़र अचनि था, मां क्विकली उन ते रिफ्लेक्ट कंदुसि, जिनखे पंहिंजे हिस्ट्री ऐं नैरेटिव जे हवाले सां असांखे स्ट्रगल में ओॾा वरी वापसि वञण जी रुजू करण जी ज़रूरत आहे। हिकिड़ियूं आहिनि सिंध जूं यूनिवर्सिटीज़। ख़ैर असां यूनिवर्सिटियुनि जो त हाणे हर घिटीअ में यूनिवर्सिटी या कैंपस आहे, बहस नथा कयूं त सुठो आहे या ख़राबु आहे, पर देरात कैंपस हर हंधि PhDs बि वेठा आहिनि, सभनि जे अंग में PhD। सिंध जी मईशत जा मसाइला, सिंध खे पाणीअ जो मसाइलो, सिंध खे हेल्थ जा मसाइला, सिंध जे पीअण जे पाणी जा मसाइला, सिंध जे इंफ्रास्ट्रक्चर जा मसाइला, ओवरऑल डेवलपमेंट जा मसाइला, इकोनॉमी जा, रूरल अर्बन डिवाइड जा 1000 पासा आहिनि। बदकिस्मती सां यूनिवर्सिटीज़ मां उन ते को स्ट्रांग रिसर्च ऐं नैरेटिव बिल्ड थींदे असांखे नज़र
इहो जेका हेतिरा असांजा दोस्त PhDs वेठा आहिनि उहे रुॻो जर्नल्स में लिखणु घुरिजे वॾो कमु हूंदो आहे, नंढी ॻाल्हि न आहे, पर उनखे कनेक्ट जेकर असां पंहिंजी सोसाइटी सां नथा कयूं त पोइ उहो जेको किरदारु आहे इदारनि जो समाज जे लाइ उन में मूंखे लॻंदो आहे त उहे कमज़ोर थियनि था, घुसनि था। ॿियो उहे सभु माण्हू जेके लिखण पढ़ण जो कमु कनि था उनखे इहा गुज़ारिश कजे त लिखण खां पहिरियों थोरो पढ़ण जो पोरियो वधाइण जी असां सभिनी खे ज़रूरत आहे। इहो हिकिड़ो वॾो गैप आहे जो असां, इहा बि वॾी महारत आहे त बिना पढ़ण जे लिखिजे कोई तमामु वॾो घणो थो लिखिजे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे असांखे घणो ई सुठो पढ़ण जी ज़रूरत आहे। अहिड़ा किताब जेके मखदूम साहिब लिखिया आहिनि या ॿिया अहिड़ा जंहिं शोबे में हुजनि, हवाल प्रोग्राम न कनि, मुतबादिल नैरेटिव ते लगातार महिनत करण जी ज़रूरत आहे। उहो ज़मीनुनि जे बारे में हुजे, उहो कॉर्पोरेट एग्रीकल्चर जे बारे में हुजे, उहो तारीख़ जे बारे में हुजे, उहो जंहिं बि महवर ते हुजे, मुतबादिल नैरेटिव्स असां सदाईं असांखे उन्हनि बचायो आहे। जेतिरो बि लिटरेचर पुठियनि 50 सालनि जो आहे, 1 यूनिट जे तौर जा तव्हां ॾिसो साईं वारनि जो कमु ॿियनि जो, त उहो असांजे लाइ रेफरेंस पॉइंट आहिनि। जेको साईं चयो असांजे नौजवान खे पढ़णु घुरिजे, त मुंहिंजो ख़्यालु आहे त असांखे उहो कंटेंट बि जनरेट करणो पवंदो ऐं नए अंदाज़ में करणो पवंदो। जेकर अॼु जे डिजिटल एरा में असांखे शायदि कंटेंट जे फॉर्मेट ऐं फॉर्मुलेशन खे बि रिविज़िट करण जी ज़रूरत आहे। हिकिड़ी अहिड़ी सोसाइटी जंहिंमें रुॻो अॼोकी सिंध में लॻभॻि 60 लख ॿार स्कूल वञण जी उमिरि जा स्कूल नथा वञनि, उहे बि त सभु सोसाइटी जो हिसो न, वॾो हिसो आहे। ऐं ॿिया जेके स्कूल में वेंदे बि स्कूल में नथा वञनि, ऐं टियां जेके उन्हनि वेठा आहिनि इदारनि में जिते सॼो ॾींहुं हुननि जे दिमाग़ में जिहाद ऐं क़तल ऐं मारामारी ऐं रतो छांग थी भरी वञे, इन सॼे अमोह खे बि त एड्रेस करण जी ज़रूरत आहे न। उहे त हीअ किताब न पढ़ी सघंदा। इहो कमु सियासी पार्टियुनि जो, इहा सघ सियासी पार्टियुनि जो, ऐं माज़ीअ में उन्हनि कयो आहे। घिटियुनि में, ॻोठनि में, जर जंग में, ॿनी ॿारनि में सियासी वर्कर जेको सॼो पंहिंजो नूर निचोईंदो, उहो ई सबबु हो त सिंध जी कुंड कुर्छ में कई तव्हांखे हज़ारे माण्हू जेके शायदि इदारे जी प्राइमरी जी तइलीम या अंग्रेजी जी न वरिती हुजनि, शायदि लाइब्रेरी में न विया हुजनि, पर जॾहिं हुन सां को माण्हू सियासत ऐं राइट्स जी ॻाल्हि कंदो त माण्हू दंग रहिजी वेंदा त कहिड़ा पढ़िया लिखिया माण्हू। इहो कमु सियासी पार्टियूं सियासी वर्कर कंदा, इन जी खोट आहे, इहा करण जी ज़रूरत आहे। ईअं ई सोशल मीडिया खे असां इन वॾे काज़ लाइ कीअं इस्तेमालु कयूं, जेको असां वटि वक़्त जो ज़्यान वॾो सोशल मीडिया ते थियणु लॻो आहे। सुठो कमु बि थिए थो, पर तमामु थोरो। इहो हिकिड़ो वॾो असांजे लाइ फ्यूचर जी अपॉर्चुनिटी आहे त असां हुन ते कीअं अल्टरनेटिव नैरेटिव्स खे बिल्ड करण लाइ इन मॉडर्न एवेन्यूज़ खे कीअं यूज़ कयूं। ॿ ॻाल्हियूं नंढियूं करे मां कोशिशि कंदुसि 10 मिंटनि खां अॻु में ख़तमु कयां। जेके ॿ वॾा मूंखे 3 वॾा चैलेंज नज़र अचनि था अॼोकी सिंध जे हवाले सां। फ्यूचर जी असां इहा ॻाल्हि कई आहे, इहो सुठो आहे त तारीख़ लिखण वक़्तु असां अॻिते जी बि ॻाल्हि कयूं, रुॻो माज़ीअ ताईं महदूद न रहो। हिकिड़ो असां वटि जेका मज़हबी इंतिहा पसंदी आहे, इहो तमामु वॾो चैलेंज आहे अॼोकी सिंध जे लाइ। हुन ते कलाक वेही अलॻि ॻाल्हाए सघिजे थो, पर मुख़्तसर इहो आहे त जेके वॾा चैलेंज जिनखे मां एग्ज़िस्टेंशियल थ्रेट चवंदो आहियां, जेके वजूदी चैलेंजिस आहिनि, ख़तरा आहिनि, उहो ॻी सघे थो असांजे वजूद खे, इहो ब्लैक होल आहे। तो हिकिड़ो मज़हबी इंतिहा पसंद, ॿियो असांजी डेमोग्राफी, इहा धरती हुजे, माण्हू हुजनि, पर असां न हुजूं, असांजी ॿोली न हुजे, असांजो वजूद न हुजे, असां तारीख़ जेके पुराणनि किताबनि में हवाले तौरु इस्तेमालु थियूं। माण्हू त हूंदा चोरंदा पुरंदा, शायदि टोपीअ जरक बि पाईंदा, हुन में सिंधी बि ॻाल्हाए रहिया, पर असांजे बहसियत वजूद खे असांजी डेमोग्राफी जी फ्रेजिलिटी जो तमामु वॾो थ्रेट आहे। ऐं पोइ हिन सभिनी सां गॾु जेको असां वटि ॾहाकनि सां तसलसल में ख़राबु हुकुमरानी रुॻो मां करप्शन ऐं पैसा वठण जी ॻाल्हि नथो कयां, हीउ जेको सॼो रियासत जो पावर स्ट्रक्चर आहे जेको यगमाल करे वेठो आहे असांजे वजूद खे, असांजे मुस्तक़बिल खे, असांजे वसीलनि खे, इहो पावर स्ट्रक्चर, इहा गवर्नेंस मैक्रो लेवल, इहा असांजे वजूद खे खाए पई। आख़िरी ॻाल्हि फ्यूचर जे हवाले सां मूंखे लॻे थो असांखे 3 शयुनि ते वक़्तु न आहे जो हर कंहिं ते अलॻि अलॻि ॻाल्हाइजे, पर उहे सिंध खे फ्यूचर जे हवाले सां असांखे हुननि ते सोच में महिनत करणी आहे। उहे जदीद दौर जूं शयूं आहिनि, उहे शायदि अॼु खां 50 साल बि एतिरियूं वैलिड हूं, अॼु बि वैलिड आहिनि। हिकिड़ो आहे एजुकेशन एंड टेक्नोलॉजी, तइलीम पर टेक्नोलॉजी सां, छो त बग़ैर टेक्नोलॉजी हाणे ड्राइविंग बि केरु न करे सघंदो। तो हिकिड़ो मॉडर्न टेक्नोलॉजी उन सां कीअं था पाण खे अलाइन करे। सेकेंड, असांखे वर्ल्ड क्लास ह्यूमन रिसोर्स खपे। असांजा इदारा अमली तौर ते नाकारा थियल आहिनि, उहे उन क्लास उन पाए जो, उन मर्तबे जो ह्यूमन रिसोर्स नथा पिया पैदा करे सघनि जंहिंजी दुनिया में ज़रूरत आहे, जेको दुनिया में असांजी सुञाणप बणिजी।
जिते तव्हांजी पब्लिक कमीशन जी नौकरियूं टके सेर खपंदियूं उते कहिड़ी इंस्पायरेशन हूंदी माण्हुनि खे त मेरिट में वञनि ऐं स्ट्रगल कनि ऐं महिनत कनि, तव्हांजा इदारा कोलेप्स थियल हुजनि, सोसाइटी हिकिड़ी कोलेप्स काइंड ऑफ इम्प्लोजन में हुजे, पर असांखे खपे इहो वर्ल्ड क्लास ह्यूमन रिसोर्स कीअं ई किथां ठाहिणो आहे, असां नीड टू थिंक एंड डिबेट ओवर इन खां सवाइ असांजो फ्यूचर। ऐं लास्टली ही जदीद दौर बहरहाल टेक्नोलॉजी ह्यूमन रिसोर्स सां गॾु हर दौर जहाँ कंहिं न कंहिं मार्केट जे कंहिं इकोनॉमिक मॉडल सां कनेक्ट थिए था। जेकर उते असां न आहियूं, लुकेट कराची असां हिते 5 करोड़ थींदियूं, पर जेकर कराची जे मार्केट में न आहियूं त पोइ असां अमली तौर जेको बिज़नेस में आहे, जेको मार्केट में आहे, जेको सोसाइटी जे नहर ते वेठा आहिनि माण्हू, हाल उन्हनि जो आहे मुस्तक़बिल। इहे उहे सब्जेक्ट आहिनि जिते वधीक साईं जरा ॿिया दोस्त जन कमु कनि था त हिन सब्जेक्टनि ते असां सभिनी जी रहंदा आहियूं। साईं 10 मिंट मूंखे लॻे थो पूरा थींदा, वरी I think I will now request Dr. Ayub Sheikh, जेको असांजो हिकिड़ो इंतिहाई मुतहरिक माण्हू आहे। हिन किताब में लिखियलु आहे त सिंध जी तारीख़ में हिननि माण्हुनि जो किरदारु, पर सिंध जी तारीख़ में उहे मुतहरिक किरदार हिन किताब में ग़ाइब आहिनि। ईंदड़ एडिशन में जेकॾहिं उन किताब में रसूल बख्शबनी जो ऐं उनजी सॼी तहरीक ऐं मिडिल क्लास जो सॼो माहासिल इन किताब जो हिसो नथो थिए त असर हिन दौर जी तारीख़ अणपूरी हुजे। त मां डॉक्टर मक़बूल आलेपोट खे बाक़ी समूरनि माण्हुनि जी फैमिली खां सवाइ बाक़ी समूरनि माण्हुनि खां थोरो वधीक सुञाणे। एॾो भलो, एॾो मिठो, मुछ जे वार वांगुरु जाॾे फेराइस ताॾे फिरे, मखण वांगुरु कुंवरो, ऐं चओसि त अदा ही कमु मुरवत में चवंदो हा दा, चओसि ही कमु हा दा। 10 माण्हू 20 माण्हू चवंदसि तकरीर कंदा, 20 माण्हुनि खे चवंदो तकरीर तव्हां कयो, पोइ 20 माण्हू वेठा हूंदा आहिनि, हिकिड़ी ट्रेन भरी पई आहे मुक़ररनि जी। अब छा थियो, चयो मक़बूल आलेपोटे जो एॾो भलो माण्हू, एॾो कुंवरो माण्हू, उन कुंवरे माण्हू खे तारीख़ लिखण महिल सख़्त गीर थियणु खपे। शाह लतीफ़ चयो, तोड़े हली तकिड़ो, तोड़े हली विख, त बि लिखे मंझां लिख ज़रो ज़ाया न थिए। एवरीबॉडी शुड बी अकाउंटेबल। हिकिड़े हंधि लिखियो अथई, फाउंडिंग फादर ऑफ अवर नेशन। उहो फाउंडिंग फादर केरु आहे? जंहिं 40 जी करारदाद ऐं तालिबान जो मंशूर हिकु जहिड़ी ॻाल्हि, जंहिं सिंध में मज़हबी मुनाफ़रत वधाइण जे लाइ मंज़िलगाह जो वाक़ियो करायो, जंहिं अला बख्श उमिरे ते उन जे क़त्ल ते माफ़ी वरिती, कातिल तालिबान ऐं मज़हबी मुनाफ़रत वधाइण वारो माण्हू असांजो फाउंडिंग फादर नथो थी सघे। मां ॾिस कुझु बि ॻाल्हायो, अदा हेॾां वे हली वियो अब्दुल ख़ालिक़ साहब सां मां ॻाल्हाईंदुसि। मां सम्झां थो असां सभिनि खे हिन उमिरि में हींअर पाण 70 त टपी चुकासीं, के त 75 80 थी विया। अॼु असां हिते वेही पंहिंजी तनक़ीद कयूं GM सेट ते, बुटे ते, पलीअ ते, जुगाए कोन थो। असांखे सिंध जे हिन मादिरे वतन जी ख़िदमत करणी आहे, अॻियां वधणो आहे। उनखे असांखे नौजवान खे तयारु करणो आहे। नौजवान अॻियां वधे, उनखे तालीम ॾियो, उनखे सुजाॻी ॾियो, अहिड़ा मेड़ घुरायो ऐं उन्हनि खे इल्म जी राह ॾिसो। ऐं उसमें इहो ई कमु करे सघूं था पाण, जंहिं नमूने सां हिते वेही असां इहो मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजे नज़र में साईं अब्दुल ख़ालिक़ जूनियर साहब हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइणु चाहे थो। साईं न, इट्स माय प्रीरोगेटिव। न तव्हां साईं सां कमिटमेंट कई आहे त मां लफ़्ज़ न, पर मां जो हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाईंदुसि ऐं हिकु ई जुमिलो ॻाल्हाईंदुसि। सो बि मुंहिंजो पंहिंजो बि न ॿिए कंहिंजो हिकिड़ो जुमिलो सिर्फ़ु। हिते सभु वॾा लेखक ऐं दानेश्वर वेठा आहिनि,
ऐं अॼु जे पाकिस्तान जो तमामु वॾो लेखक ऐं दानेश्वर डॉक्टर मुबारक अली आहे ऐं उहो तारीख़दान आहे ऐं जेका अॼु दुनिया में चयो वञे थो त पीपुल्स हिस्ट्री या हिस्ट्री फ्रॉम बिलो उनजो वॾो नालो आहे। उनजो चवणु आहे जेको हुन टीवीअ ते चयो, बसि उहो जुमिलो चई मां वञा थो। उन चयो त पाकिस्तान में तारीख़ हुकुमराननि जे नुक़्ते निगाह खां लिखी वेंदी हुई। जेम्स हेड पहिरियों माण्हू आहे जंहिं तारीख़ अवाम जे नुक़्ते निगाह खां लिखी हुई। हाणे आउं गुज़ारिश कंदुसि पंहिंजे सीनियर साथी, वन ऑफ द सीनियर मोस्ट पर्सन्स इन सिंध, साईं मसूद नूरानी साहब टू कम ओवर। किताब अंग्रेजी में लिखियल आहे। असां सिंध जी तारीख़ जे बारे में या सिंध सां जेको कुझु थिए पियो, माज़ी में थियो या मुस्तक़बिल में थियण वारो आहे, उनजी भले त दुनिया खे ख़बर पए, छाकाणि जो अंग्रेजी इंटरनेशनल लैंग्वेज आहे। एजाज़ चयो त जो किताब जो तर्जुमो सिंधीअ में हुअणु घुरिजे, पर मां चवंदुसि न सिर्फ़ु सिंधी पर उर्दू ऐं ॿियनि ॿोलियुनि में बि थिए। हीअ किताब तमामु लाजवाब किताब आहे। जॾहिं मां शुरू में सियासत में आयुसि त मूंखे एतिरी ॼाण कोन हुई मुल्क जे बारे में, सिंध जे बारे में। को कंहिं दोस्त मूंखे हिकु किताब ॾिनो, चई हीअ किताब पढ़ंदो ऐं पोइ ॿुधाए। साईं उहो किताब मूं पढ़ियो ऐं मुंहिंजो सॼो नज़रियो चेंज थी वियो, सॼी सोचूं बदिलजी वियूं। ऐं उहो किताब कहिड़ो हो? उहो किताब हो साईं जेम्स हेड जो नई सिंध राजदूत। उनमें हर का ज्यादती जेका सिंध सां थी, जेके वेसा घाटियूं थियूं, जेके घटि वधायूं थियूं, उन्हनि सभिनी जो ज़िक्र अलॻ खां वठी ॾिए थी। कंप्लीट तारीख़ जेकॾहिं आहे त उहा साईं जेम्स जो किताब नई सिंध राजदूत। उन खां पोइ ही किताब मूंखे नज़र आयो आहे जंहिंमें एतिरो डिटेल सां सिंध जे बारे में लिखियो वियो आहे ऐं ॼाण ॾिनी वई आहे। हिकु दफ़ो छा थियो जो हिन शुरू खां वठी जॾहिं दुनिया पैदा थी तॾहिं खां वठी जो ज़िक्र थियो आहे। हालेपोट साहिब तॾहिं खां वठी सिंध जो मामिलो कयो आहे। हिकु दफ़ो अयाज़ जी पलीजे जो हिकिड़ो शुरू में लिखंदो हो तबसरा, त उन्हनि में लिखी त सन वञणु थियो, उते पलीजो साहिबु रसूल पलीजो साहिबु उहो हो ऐं साईं सैयद जेम्स हेड साहिब सां गुफ़्तगू बि थी त साईं शुरू कयो राजा ॾाहिण खां वठी किसो। पाण में जेका गुफ़्तगू थी, जॾहिं पलीजे साहिब जो वारो आयो त ॾाढी आदम त अयाज़ जो त हाणे भॼंदो ही त किसो ख़तम ई कोन थींदो। त साईं बि सॼो खयो आहे, डिटेल ॾिनी आहे ऐं असीं तव्हांखे एप्रिशिएट कयूं था डॉक्टर साहिबु। तव्हां वॾी ज़बरदस्त कोशिशि कई आहे ऐं वॾी एडिशन तव्हां कई आहे, वॾी महिनत कई आहे तव्हां। ऐं हिन में हिकिड़ी ॻाल्हि संस्कृत मां पढ़ी छॾियो आहे, मूंखे डॉक्टर यादि आयो डॉक्टर शफ़ीक रहमान जो हिकिड़ो मज़ाहिया लिखंदो हो ऐं वॾो ज़बरदस्त राइटर हो। उहो चवंदो हो त किताब ते तबसरो हिकिड़ो माण्हू एॾो माहिर थी वियो जो किताब सूघण खां पोइ तबसरो करे छॾींदो। त मां बि थोरो घणो आइडिया थी वियो त सरसरी किताब वेही ॾिठी 15-20 मिंट, सॼी ॻाल्हि मूंखे सम्झ में अची वई। हिन में हिकिड़ी ॻाल्हि आहे त कुझु ॻाल्हियूं
मां चवंदो त हाणे एडिशन कयो हिकिड़ो त हीअ किताबु महिरबानी करे तव्हां अमेरिका में सना जा सदर पढ़ियो त वॾो वॾो एडवांटेज असांखे आहे त सना अमेरिका में वेठा आहिनि उते हिकिड़ी हिननि तंदी मठाई आहे जेका सुठो कमु करे पई ज़बरदस्त कमु करे पई उनखे हीअ पंहिंजो किताबु तव्हां उते जेके बि सेनेटर्स आहिनि जेके बि रिप्रेज़ेंटेटिव आहिनि सभिनी खे ॾियारे मोकिलियो महिरबानी कयो तमामु क़ीमती किताब आहे तव्हां वॾी ज़बरदस्त कोशिशि कई आहे तो हाणे हिन में हिकिड़ो थी सघे त कुझु एडिशन कयो अञा वधीक कोशिशूं कयो पढ़ो अञा कुझु वधीक अञा सोचियो एनालाइज़ कयो ॿियनि खे ॿुधो ॿ ॻाल्हियूं त असां एतिरो पोइ छो पइजी विया असां एतिरो पोइ छो पइजी विया आहियूं चौथी मार्च जी तहरीक बि हली MRD जी तहरीक बि हली ऐं वरी असीं उते जो बैक टू स्क्वायर वन वरी साॻे हंधि पोइ बीठा आहियूं पाण पहुते आहियूं ईअं छो आहे उहे काज़ लिखो त भई छो ईअं थियो ऐं कोशिशि कयां पियो पंहिंजी स्पीच ॾियां पोइ ॿुधाईंदो आहियां कोशिशि कंदो आहियां एक्सप्लेन करण जी छो छा सभु असबाब आहिनि पर डिटेल स्टडी खपे जी तव्हां कई आहे तव्हां हुनखे डिटेल सां लिखो ऐं इहो वॾी तव्हांजी कंट्रीब्यूशन थींदी ॿियो ॿी ॻाल्हि त हाणे छा करणु घुरिजे हिन पोइ मां असीं निकिरूं कीअं ही जेको असांजे ॻिचीअ में फिल्म पइजी वई आहे इन फिल्म मां असीं ज़िंदगीअ हलायूं हाउ टू सर्वाइव त मां सोचींदो रहंदो आहियां ऐं मां इन नतीजे ते पहुतो आहियां त असांजो जेको मेन ड्रॉबैक आहे उहो ही आहे त असीं पंहिंजी दुनिया में हलिया विया आहियूं ॿाहिरि छा पियो थिए जहिड़ो असांखे का कंसर्न ई कान्हे बेस थी वियो ऐं जस्ट वी स्टॉप वरिंग कंहिंखे पढ़ाई कान्हे का सिंध मुल्क जी हिकु ज़मीन इंच वञे बि निकिरंदी कोटली ताईं जी ज़मीन तव्हांजी निकिरी वई आहे तव्हांजो समुंड बि हलियो आहे तव्हांजो मुल्क हलियो वियो आहे तव्हांजी ॿोली बि हली वई आहे तव्हांजी सकाफ़त हली वई आहे तव्हांजी हर का शइ तबाह आहे ज़बून आहे तालीम कान्हे हेल्थ सेक्टर तव्हांजो तबाह लॻो पियो आहे रस्ता कोन्हनि कम्युनिकेशन कोन्हे इन स्टेज जॾहिं पहुता आहियूं त व्हाट शुड वी डू त मूंखे अहिड़ी ॻाल्हि सम्झ में आई असीं हाणे पंहिंजे खोल मां ॿाहिरि असीं इंगेज कयूं माण्हुनि सां मुख़्तलिफ़ तबिका मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ जमायतूं तव्हां मां हर माण्हू सिंध जो नुमाइंदो आहे सिंध जे बका जो नुमाइंदो आहे तव्हांखे जिथे बि मौक़ो मिले जमायत इस्लामी में बि घिरी पओ जमीयत उलमा में बि घिरी पओ पीपुल्स पार्टी में बि घिरी पओ पंहिंजी ॿोली ॻाल्हायो पंहिंजी मसइला बयानु कयो पंहिंजो रस्तो ॿुधायो छा करणु घुरिजे हुननि खे उन लाइन ते आणियो घिरी पओ वक़्तु तमामु घटि आहे तमामु वक़्तु घटि आहे सम्झो त इहो 6 केनाल जेके निकिरण वारी ॻाल्हि थी आहे तंहिंखां पोइ मां इन नतीजे ते पहुतो आहियां त असांजो मुक़ाबिलो माण्हुनि सां न आहे ॿी कंहिं मख़लूक़ात सां आहे हुनजे लाइ पाण खे वॾी होशियारी सां आहे ऐं तमामु जल्द तकिड़ो यूनाइट पखिड़िजी पओ इंगेज कयो ॻाल्हायो उर्दू हुजे या पंजाबी हुजनि या गुजराती हुजनि या सरहदी हुजनि या बलोची हुजनि इंगेज टेल देम व्हाट यू वांट एंड नो व्हाट दे वांट पाण में सलाह मशवरो कयो उन खां सवाइ हाणे कमु न थींदो
ऐं ॿी ॻाल्हि असांजी सभु जमायतूं आहिनि जो सां वेठो आहे ऐं ॿिया वेठा आहिनि केतिरियूं जमायतूं कमु कनि उन्हनि खे कंडेम न कयो न उन्हनि बि वॾी कंट्रीब्यूशन कई आहे वॾा कम कया उन्हनि खे पाण सां गॾु खणो उन्हनि खे बि हिमथायो ऐं अची वेंदा कुझु न कुझु थींदो जदोजहद पंहिंजो पाण में पुख़्तो यकीन इहो यकीन त असां बिल्कुलु शोभा हासिल कंदासीं असीं पंहिंजो मुल्क वरी वापसि वठंदासीं इहे शयूं तव्हांजे किताब में जेको नेक्स्ट तव्हांजो एडिशन निकिरे उन में इहे शयूं तव्हांखे एड करणु ऐं असांजे इहो तव्हां किताब सॼी दुनिया में फैलाए छॾियो तमामु ज़बरदस्त शइ अची वई आहे कि सिंध जे बारे में ॼाण माण्हुनि खे दुनिया में पवंदी असांखे उते बि तव्हां जीअं मां अर्ज़ु कयो फैलिजी वञो जिथे किथे तव्हांखे मौक़ो मिले घिरी पओ उते वञी पंहिंजो केस पेश कयो पंहिंजी वकालत कयो त तव्हां बि उते अमरीका में इलाही तव्हांखे चांस आहे मां 94 में पहिरियों उते आयो हुउसि त उन ज़माने में सना वारा पाण में ॾाढा इख़्तिलाफ़ हूंदा हुआ ऐं मुंहिंजे ख़्याल में तव्हां उहे इख़्तिलाफ़ ख़तमु करे हिकु थी वञो ऐं मुल्क खे बचाइण जी पूरी कोशिशि कयो थैंक यू वेरी मच हाणे आउं गुज़ारिश कयां थो हिन महफ़िल जे मोहर साईं मोहतरम डॉक्टर मक़बूल हालिमोट साहिबनि खे जिन पाण एॾो वॾो कमु कयो आहे जीअं असांजी रिवायत आहे त असां शाह साईं जे कुझु शेयरनि सां शुरू कंदा आहियूं ऐं मुंहिंजो किताब बि हुन ते मूं ई लिखिया आहिनि ऐं चवंदो आहियां शाह साईं जी हर सिट मुंहिंजे लाइ हिकिड़ी आयत आहे कि वही आहे पर शाह साईं जो हिकिड़ो ॿ सिटूं जेके मूंखे तमामु घणियूं वणंदियूं आहिनि उहे आउं वरी चवंदो आहियां आई थिंक दे आर रेलेवेंट टू व्हाट वी आर हियर फॉर त शाह साईं चवंदो त चांहि ते पाए चित में सनू कतियो जिन तिन जो त सराफ़न दुको बि दाख़िल न करे ऐं उनजे बरक्स शाह साईं चवंदो त मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन तिन जो त सराफ़न अणमयो अॻाए सो जेको कुझु मूं कयो आहे जेको असां महिनत कई आहे मूं अकेले कान कई आहे I have to give credit to everybody who's contributed but I worked on this book for almost 12 years. So first of all, I have to, and I'm going to speak between Sindhi and English because I know there are some people here who don't comprehend Sindhi very well. So first of all, I like to express my gratitude to everybody who's here, my gratitude to the Arts Council, to Ahmed Shah, to Ayub Sheikh who made this happen, to Sain Ajaz Qureshi Saab, Sain Reem Subru Saab, Zulufkar Halepoto, everybody who helped. And if I missed anybody's names, I'm sorry. But there is one person in this hall that I like to express my most sincere gratitude to, and that is my wife. Not only has she put up with me for 37 years, she has put up with me for the last 12 years that I was working on the book, and especially she's put up with me for the last 2 years when I was working on the book and serving as the president of SANA. So hats off to her. Thank you very much. So I got the थोड़ो में छो मूं किताब लिखियो ॻाल्हि इहा त जेको ही असांजो 8-10 सालनि जो पूरियो आहे ॿियो मूं छो लिखियो हाणे तव्हांखे बैकग्राउंड ॾियो आहे कुझु माण्हू जेके हिन हाल में कोन आहिनि मां उनजो नालो वठंदुसि पोइ जेकॾहिं कंहिंखे ॾुखियो लॻे त पहिरियों हथ ॿुधी विनती थो वठां पर जो इंसान जेको माण्हू जंहिं मूंखे हिन किताब लिखण ते मजबूर कयो उहो आहे मुंहिंजो दोस्त सूफ़ी लिगारी सूफ़ी मुनवर लिगारी सां मुंहिंजा ज़िंदगी जा तालुकात आहिनि चाहे असांजा घणी पॉलिटिकल आइडियोलॉजिकल डिफरेंसिस पंहिंजी जॻह ते हुजनि उहो माण्हू हो ऐं उहो तव्हांखे थोरो आई डोंट नो हाउ मच टाइम आई हैव आई गिव यू अ लिटिल बिट ऑफ बैकग्राउंड सूफ़ीअ मूंखे छो चयो किताब लिखण ते उहो ज़मानो हुओ जॾहिं असां हितां मेडिसिन पास कई असांखे हुते USMLE में ॾिसी अंग्रेजी जो टेस्ट हूंदी ECFL जी ऐं टोफल सूफ़ीअ बि ॾिनो मूं बि ॾिनो इतफ़ाक़ कयो त सूफ़ी जो फेल थी ऐं मुंहिंजो आयो 99% आहे त सूफ़ी हमेशह मूंखे चवंदो हो दादा तव्हां अंग्रेजी ॾाढी सुठा लिखो तव्हां अंग्रेजीअ में किताब लिखो ऐं चयो बाबा मूंखे ॿिया घणी झंझट आहिनि पर मूंखे चवंदो रहियो 10-12 साल पहिरीं असां हिकिड़ी हुते एडवोकेसी जो इहा ई ॻाल्हि थींदोसीं रहंदा हुआसीं
हिते ज़ुल्म थींदा हुआ, नौजवान खजंदा हुआ, असांजा human rights were being violated, our environmental rights were being violated, our geographical rights were being violated, our cultural rights were being violated, our very survival was being challenged. And it was impossible for us to sit 10,000 miles from here and not do anything about it. So the idea was that we should start doing some advocacy. So we started an organization called Sindhi American Political Action Committee. And we started going to the senators, the congressmen, and the decision makers just to tell them. Because if you're sitting here, those of us who lived abroad, especially in America, the common image of unfortunate, which is wrong also, the stereotype of a Pakistani in America is a Molvi who's an extremist who is constantly throwing bombs at people. That is what they show in the caricatures, that's what they show in cartoons. So our idea was to explain to the local decision makers that Pakistan is not a homogeneous society. That within Pakistan, there are people of different ethnic backgrounds, there are people of different religious backgrounds, there are people of different values. But whenever we went to somebody and says, yes, I'm Sindhi, which is what is Sindhi? What are Sindhis? So the idea was that we should introduce our uniqueness. And again, you can go into the definition of who is a Sindhi. And that is, I think, a more fundamental debate that we need to have, especially in our current situation. And Sai GM se di galai, aun nato wajona chahanda SST, ATS je jhadan me, wo पहिली जगह ते हूंदा. ऐं मुंहिंजे दिलि में रसूल बख्श अली जे साहब जे लाइ इंतिहा इज़त आहे ऐं रसूल बख्श जे साहब सां असां वक़्तु गुज़ारियो आहे. पर आई विल स्टैंड माई ग्राउंड त जेकॾहिं सिंधी क़ौम खे उनजी शनाख़्त कंहिं ॾिनी त उहो जीअं सही. ऐं इन ॻाल्हि ते जेकॾहिं केरु मूं सां बहस करणु थो चाहे, केरु मूं सां मुबाहिसो करणु थो चाहे, केरु मूं सां डिबेट करणु थो चाहे, त आई एम ओपन एनी टाइम. प्लीज़ कम टू मी. I will debate for you why GM Sayyid was the person who gave us our identity. You may disagree with some of the things. We disagree with everybody. There are things that we can disagree with. But you have to give credit where it's due. You cannot take credit away from somebody who did something. So चवण जो मतिलबु इहो त असां इहा ई कोशिशि आहे त असां माण्हुनि खे ॿुधायूं असांजी हिकु यूनिक आइडेंटिटी and who we are, what our backgrounds. And I have to say, and I'm not going to take a lot of your more time. I want to encourage you to ask me questions so that I can answer them. I'll just finish one last thing. That GM Said Sahab ji आखिरी तकरीर 90 सालों जो शायद हो जंहिंमें उन इहा ई ॻाल्हि कई त सिंधी केरु आहे. And his idea was that anybody who lives in, and I'm again going back, I know that GM Sayyid went through multiple transitions. I know that he was a pan-Islamist or whatever you want to call him. Then he became a nationalist. But then he went through, but everybody does. All scholars do that. All human, even prophets go through transitions. When you read the Quran, the early revelations are very different than the late revelations. Because every human being has to go through those evaluation, evolution. I've personally gone through evolutions in my life. But चवण जो मतलब यो that anybody and everybody who lives in sin, who was born in sin, who has love for sin in their heart, in my mind is a Sindhi. And that should be our definition. And that is what, so if you read my book, it is not targeted just for those who speak Sindhi. It is for all of those who call Sindh their home. Because I can tell you, our survival is common. If anybody believes that the rural Sindh is going to starve and the urban Sindh is going to thrive, then they need to get a reality check. That's not what's going to happen. If Sindh starves, the whole of it will starve. If Sindh drowns, the whole of it will drown. If the delta dies, and if the sea erodes, it will erode Karachi before it erodes my homeland, my hometown in Hyderabad. So please remember that the idea is that we are all
in the same boat. You cannot, when the boat sinks, everybody's going to sink with it. And this is a desperate attempt, as this is an SOS call to the world to save our souls. And that is what we want to do. And the idea is that we want to introduce this. We should be giving this book to the senators and congressmen. We are already doing it. And if you read, the foreword, and in America, the American politics works on what is called bipartisan politics. They are Democrats and they are Republicans. So if you read the book, the foreword to the book is written by a Democrat congressman, whereas the last word in the book is written by a Republican congressman. So our idea is we're going to convey our message, we're going to convey our problems, and we'll look for the solutions to our problems. जेकॾहिं अयूब जे तरफ़ां आऊं मुंहिंजे दोस्तनि खां माफ़ी वठां थो, छाकाणि त मूंखे इहा ख़बर आहे अॼुकल्ह राति अयूब असां 2 बजे ते वेठा अयूब हींअर स्टेज ते कुझु बि चए GMC जी इज़त अयूब पियो करे शायदि आऊं न कंदो इहो आऊं तुंहिंजे तरफ़ां छा तव्हांखे ॿुधायो उहा डिबेट पंहिंजी तरफ़ां थींदी आहे पर इहे ॻाल्हियूं इहे त वॾा स्कॉलर पाण में कंदा आहिनि दैट इज़ पार्ट एंड इहा healthy debate is a sign of an intelligent community. कंहिं चयो आहे रसूल बख्श पलेजे साहिब चयो त कंहिं चयो त जेका ॿई जॻहि वञ जिते कॾहिं को बहस कोन थींदो आहे हिकिड़ो कब्रिस्तान ऐं ॿियो डिक्टेटरशिप सो असां कब्रिस्तान में कोन आहियूं न ई असां कंहिं डिक्टेटरशिप में आहियूं so I think this is a good idea that people are passionate, and when you are passionate about something, this is what I call is a labor of love. जेकॾहिं मूं पंहिंजे ज़िंदगीअ जा 10-12 साल हिकिड़ी किताब ते लिखण ते ख़र्च कया ऐं मञा थो हुन में मुंहिंजी कोताही थी आहे मूंखे बाक़ी कुझु ॿिए माण्हुनि जो नाला वठणु घुरिजनि ते मुंहिंजो डिटेल में कोन डिस्कस कयो आहे that I wasn't expecting any monetary benefit from it. I wanted to do it for my motherland, I wanted to do it for my fellow Sindhis, and I wanted to do it for myself, and mostly I wanted to do it for my children. Because I want them to know what their origins are. And उनमें आऊं हर कंहिंजो contribution differences हूंदा उनमें तव्हां इन हैदर बख्श तो साईं GM साईं रसूल बख्श पली जेकॾहिं चयो उन खां पहिरीं जॾहिं सिंध बॉम्बे जो घणा साल जो हिसो हुई तॾहिं बि इंसान हुआ न जिन उन स्ट्रगल कयो तव्हां 88 साल सिंध जो को वजूद कोन हो वापसि ईअं त कोन थियो न डिफरेंसिस उन्हनि में बि हुआ आइडियोलॉजिकल बेसिस ते उहे डिबेट कंदा हुआ पर जॾहिं सिंध जी ॻाल्हि ईंदी सभु गॾु थी वेंदा हुआ So I'm sorry for the long answer, but I think that definition of who's a Sindhi will keep evolving. But at the end of the day, we all have the same common goal, which is to do everything we possibly can. तमामु घणा थोरा असांखे वक़्तु ॾिनो ही प्रोग्राम थियो तव्हां सभिनी